मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही वमा आताकुमुर रसूल फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़न्तहू वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। रब्बि श्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफों, तमाम तस्बीह, तहलील, तहमीद, तक़दीस, हम्द, सना, किबरियाई, वदाई अल्लाह रब्बुल इज़्ज़त के जुगाए जो कुल कायनात जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है। दुरूद सलाम ला तादाद सलातुं रहमतुं खुसूसन इमाम कायनात इमाम आज़म खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके ज़ाते अक़दस दे अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, अल्हम्दुलिल्लाह मुखा पहिरीं उलमाए किराम जा बेहतरीन तवा खिताब ॿुधी चुका आहियो। नसीहत हासिल करण जे लाइ उहे खिताब उहे नसीहतूं काफ़ी आहिनि। जीअं असांजो भाउ फजीलतु शेख डॉक्टर अमीर हमज़ा हफ़िज़हुल्लाह ऐं उन्हनि खां बाद में अल्हम्दुलिल्लाह फजीलतु शेख मौलाना गुलामुल्लाह हफ़िज़हुल्लाह अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन खिताब थिया। आऊं ज्यादा इंशाअल्लाह तव्हांजो टाइम न वठंदुसि। कुरान करीम मां सूरतुल हशर जी आयत मां कुछ हिस्सो मूं तिलावत कयो आहे। ऐं सारो दारो मदार
अमल जी मक़बूलियत जो इन्हनि अल्फाज़न ते आ। ये जेके मुंह अल्फाज कुरान करीम जा ॿ टे अल्फाज तिलावत कया आहिनि, इंसान जी सारी जिंदगी जा अमल जेका बि नेकी कंदो उन जो दारो मदार इन्हनि अल्फाजन ते आ। इन जे मतलब के समझूं, इन जे माना के समझूं। अल्लाह ताला फरमाए तो वमा आताकुमुर रसूलु फखुदूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू वत्तकुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इकाब। जेको रसूल तव्हां के दे उन शय के वठो, ऐं जंहिंका रसूल तव्हां के रोके उन खां रुकजी वञो। अल्लाह जो खौफ कयो, तक़वा इख्तियार कयो। बेशक अल्लाह ताला जी पकड़ ॾाढी सख्त आहे। मुसलमान जे अमल जी मक़बूलियत जो अमल हुजे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक आहे त क़ाबिल क़बूल आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक न आहे त केॾी वॾे में वॾी का नेकी असां समझूं, पर उहा नेकी को फ़ाइदो न ॾींदी जंहिंजो हुकुम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह हिन मजलिस में, हिन प्रोग्राम में जेको कुछ तव्हां ॿुधो पिया कुरान ऐं सुन्नत मां, अल्लाह जो फरमान, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत के, उसवा हसना के असां खां वधीक समझंदा हुआ। जिए सहाबा किराम वट अल्लाह ताला जे कलामुल्लाह कुरान करीम जी आयत जी अहमियत हूंदी, इएं ई अल्लाह जे रसूल जे फरमान हदीस जी अहमियत हूंदी। असां ईअं न आहियूं। कुरान करीम जी आयत ॿुधंदासीं पर अमल न हूंदो, माना के समझंदासीं अमल न हूंदो, पर एतिरो समझंदासीं त ठीकु आहे अल्लाह जो कुरान आहे, सचो आहे। पर जेकर इन जी जगह ते अल्लाह जे रसूल जे फरमान मां हदीस मां का हदीस असां ॿुधंदासीं त उनखे असां वटि का अहमियत न आहे। लेकिन साहबा किराम अल्लाह जे रसूल जे हदीस के बि उहा ई अहमियत ॾींदा हुआ। कुरान करीम हिकिड़ी वही ज़ाहिर वही आहे, अल्लाह जे रसूल जो फरमान कुरान करीम जी तशरीह आहे। इन जे अलावा मिसाल या सही बुखारी मां इहा ई आयत वमा आताकुमुर रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू। सही बुखारी में, सही मुस्लिम मुत्तफ़क़ुन अलैहि रिवायत आहे। एक ॾींहुं सैयदना अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु खिताब करे रहियो आहे। जंहिं खिताब जे अंदर, जंहिं बयान में हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह अन्हु कुछ औरतूं जिन ते लानत कई अल्लाह जे तरफां, त ही जेकॾहिं औरतूं, हिननि औरतुनि में ही खामियूं आहिनि त अल्लाह जी लानत आहे। लानल्लाहुल वाशिमाति वल मुहतशिमाति। सैयदना अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु वो सहाबिया जंहिंजे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अगर कुरान करीम तव्हां सिखण चाहियो था, कुरान करीम के सही अंदाज में पढ़ण चाहियो था, त अब्दुल्लाह बिन मसऊद में माबूद में अब्द खां तव्हां वञी पुछो ऐं सिखो। हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु खिताब करे रहियो आहे। लानत कई आहे अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि औरतुनि जे मथां
जेके पंहिंजे जिस्म ते चिट साली जे लाइ डंब ॾेई करे या कंहिं बि अंदाज़ में नक्शबंदी कनि थियूं पंहिंजे जिस्म जे अंदरि उहे नाला लिखण या को शोबाज़ी जे लाइ उन में दाग कनि थियूं कंहिं बि क़िस्म जा दाग कनि ऐं उहे औरतूं जेके औरतूं पंहिंजे चेहरे जा फितरी वार पटींदियूं पंहिंजे चेहरे के जेके फितरी वार ज़ाहिर बि न हूंदा आहिनि पर उहे बि कंहिं बि तरीक़े सां ख़तम कराइनि पियूं ऐं उहे औरतूं जेके पंहिंजे ॾंदनि जे विच में पंहिंजे हुस्न खे वधाइण जे लाइ उन में खाल रखाईंदियूं अल्लाह ताला जी लानत आहे इन्हनि औरतुनि जे मथां ये औरतूं अल्लाह ताला जी तख़लीक़ के मटाइण जी कोशिश कंदियूं सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जो यो खिताब या तकरीर है बनु असद कबीले जी औरत उम्मे याकूब के खबर पई त अब्दुल्लाह बिन मसूद हीअं चई रहियो आहे ऐं उहा औरत बि आलिमा आहे क़ुरान करीम के पढ़ण वारी आहे उनखे सम्झण वारी आहे आई आहे हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि ऐं अब्दुल्लाह मूं ॿुधो आहे त तूं चवी पियो अल्लाह ताला लहनत कई आहे इन्हनि औरतुनि ते मूं सारो क़ुरान पढ़ियो आहे कंहिं बि आयत में ईअं कोन्हे उन औरत सवाल छो कयो आहे जेकॾहिं हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु चवनि हा त अल्लाह जे रसूल जो फरमान आहे त उहा औरत बि सम्झी वञे हा पर डायरेक्ट इहे ई अल्फाज़ हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद चया त लाअन अल्लाह अल्लाह लानत कई आहे मतिलबु त इहो मिसाल क़ुरान मां ॾेई रहियो आहे उहा औरत सम्झी वई त हीअ त मिसाल क़ुरान करीम जो पियो ॾे पर पूरे क़ुरान में त मूं ॾिठो आहे त किथे बि अहिड़ी लानत कान्हे का आई उम्मे याकूब हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु वटि मूंखे ॾेखार क़ुरान करीम में कहिड़ी जगह ते अल्लाह ताला लानत कई आहे सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु मुफस्सिर क़ुरान कारी क़ुरान चवण लॻो तो क़ुरान न पढ़ियो आहे की छो न मूं सारो क़ुरान पढ़ियो आहे मूंखे ॿुधा की तो सूरत हशर ही आयत पढ़ी आहे वमा आताकुमुर रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू वत्तकुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब जेको रसूल तव्हांखे ॾे उनखे वठो जेका रसूल तव्हांखे रोके उनखां रुकिजी वञो अल्लाह खां ॾिजो तक़वा इख्तियार कयो बेशक अल्लाह ताला जी पकड़ ॾाढी सख़्त आहे कि हा इहा आयत आहे कि पोइ अल्लाह जे रसूल ई फरमायो आहे लअनल्लाहुल लानत कई अल्लाह ताला इहो अल्लाह जे रसूल जो फरमान ही बुधायो आ मतलब त कुरान करीम अल्लाह जे रसूल जे फरमान में को फर्क न कयो अल्लाह जे रसूल जो जेके सही हदीसूं सही साबित आहिनि उहा अल्लाह जे तरफां वही आ वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी वही खां सवा न ॻाल्हाईंदा आहिनि जेको कुछ ॻाल्हाइनि था अल्लाह जी वही अल्लाह जे तरफां हुकुम उम्मे याकूब चवण लॻी आहे अब्दुल्लाह जेके बि खामियूं तो औरतुनि जो ज़िक्र कयूं त अल्लाह जी लानत आहे उन्हनि औरतुनि जे मथां इन्हनि मां का न का ॻाल्हि त तुंहिंजी घरवारी में बि मौजूद हूंदी हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमायो वञ मुंहिंजे घर ॾिसी आ मुंहिंजी घरवारी खे वञी ॾिसी आ त हुन में का अहिड़ी खामी आहे उहा उम्मे याकूब औरत वञे थी हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जे घर वञी ॾिसी आई त हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जी घरवारी सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह अन्हा उनमें ॾिठी त अहिड़ी त का बि निशानी कान्हे जेके अल्लाह जी लानत हुजे उन्हनि औरतुनि जे मथां तेॾी महिल वापसि मोटी आई ऐं चवण लॻी अब्दुल्लाह बिन मसूद यकीनन तूं सच थो चवी तुंहिंजी घरवारी में का बि अहिड़ी निशानी न आहे जेका अल्लाह जी लानत जी मुस्तहक थिए न यकीनन तुंहिंजी घरवारी इन्हनि ॻाल्हियुनि खां पाक आहे तेॾी महिल हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जवाब छा ॾिनो कि अगरि जेकॾहिं मुंहिंजी घरवारी अल्लाह जी नाराज़ कयल का शइ यानी अल्लाह जी तरफां मना थियल रसूल जे तरफां मना थियल का को कम उहो करे त कॾहिं बि अब्दुल्लाह बिन मसूद सां गॾु रही नथी सघे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जी अहमियत हुई
जे कुरान करीम जी आयत जी अहमियत आ ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान उहा अहमियत थो रखे। यकीनन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुबान मां जेके भी अल्फाज निकरन था ये अल्लाह जे तरफा वही आ। अल्लाह जे तरफा प्यारे पैगंबर जी जुबान कदे गलत न ॻाल्हाईंदी, प्यारे पैगंबर जी जुबान कदे कूड़ न ॻाल्हाईंदी, प्यारे पैगंबर जी जुबान कदे ना हक न ॻाल्हाईंदी। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमायो सहाबा किराम जो ईमान इन शइ ते हुयो। असांजो सहाबा जे ईमान में फर्क इहो ई आहे। अल्लाह ताला फरमाए थो तव्हां ईमान अहिड़ो आणियो जेको रसूल जे सहाबा ईमान आंदो आहे। अहिड़ो तव्हांजो ईमान, अहिड़ो तव्हांजो यकीन, अहिड़ो तव्हांजो तवक्कुल, अहिड़ो तव्हांजो भरवसो, अहिड़ो तव्हांजो भरवसो ऐं तवक्कुल रसूल जी ज़ुबान ते हुजे। जीअं रसूल चवे तंहिं ते तव्हां अमल कयो। जंहिं शइ खां रसूल तव्हांखे रोके उन खां रुकजी वञो। मुस्नद अहमद में हदीस आहे, हिकु सहाबी आहे हज़रत खुज़ैमा बिन साबित रज़ी अल्लाहु अन्हु, उनखे साहिब शहादतैन जो लक़ब छो मिलियो आहे? कहिड़ी वजह हुई जंहिंखे चयो वियो आहे साहिब शहादतैन, ॿिनि वारी गवाही ॾियण वारो, ॿिनि जी जॻह ते गवाही ॾियण वारो। मुस्नद अहमद में इमाम अहमद बिन हंबल इन हदीस के रिवायत कयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु दफ़ो घोड़ो ख़रीद कयो हिकिड़े बदू खां। जंग जो माण्हू आहे, बदू अरब आहे, उन खां अल्लाह जे रसूल घोड़ो ख़रीद कयो। पाण फरमायूं ठीकु आहे हीउ सौदो थी वियो, घोड़ो ई मूं वरितो आहे तोखां, हेतिरी रक़म आहे, तूं मूं सां गॾु हल, मूं वटि पंहिंजी सवारी आहे ऐं उन सवारी ते हलांदो। तूं इहो घोड़ो जेको मूं ख़रीद कयो आहे, हेॾां तवजह कयो, जेको मूं घोड़ो ख़रीद कयो आहे इन जा हली तूं पैसा मूंखां वठि। कि हा ठीकु आहे, सौदो थी वियो आहे। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अॻियां वञनि पिया, ही पोइ ते सवारी घोड़ो काहे अचे पियो। अल्लाह जा रसूल काफ़ी अॻियां निकिरी विया, सवारी तेज हुई ऐं विच में वरी ॿिया वापारी आया। चुकायल शइ, ख़रीद कयल शइ, उन जा पैसा ज्यादा जो ॿुधायो त हू बदू जाइल हो, उनखे लालच में अची वियो ऐं परे खां मयार लाहिण जे लाइ चई ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐ अबुल कासिम, ही घोड़ो वठींदो या नथो वठी त ॾेई छॾियां ॿिए खे। इन अंदाज़ में पियो ॻाल्हाए जीअं को सौदो थियो ई कोन्हे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ॿुधी वरितो पाण मोटी आया, माण्हू बि जमा थी विया। पाण फरमायूं त ही घोड़ो त मूं ख़रीद कयो आहे, रक़म तय थी वई आहे, तूं त हली पियो पैसनि जे लाइ। चई न मूं घोड़ो त ॾिनो ई कोन्हे, अञा पंहिंजो सौदो थियो ई कोन्हे। हाणे माण्हू जो जमा थी विया, मुस्लमान बि आहिनि, काफ़िर बि आहिनि। मुस्लमान जेके साहबा उहे चवण लॻा अफ़सोस आहे तुंहिंजे मथां, अल्लाह जा रसूल फरमाइनि पिया ही सौदो थी वियो आहे, तूं अल्लाह जे रसूल खे चई पियो न सौदो न थियो आहे, अल्लाह जे रसूल कॾहिं कूड़ ॻाल्हायो आहे? चई त न सौदो कोन थियो आहे, को गवाह पेश करे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो त हाणे ही गवाह पियो घुरे, मुंहिंजो गवाह त को बि न आहे, सौदो त असां सिर्फ़ ॿिनि जे विच में थियो, गवाही ॾियण वारो केरु हूंदो? फौरन हज़रत खुज़ैमा बिन साबित अंसारी पहुची वियो। माण्हू ॿिया बि मुस्लमान साहबा मौजूद हा। हज़रत खुज़ैमा चवण लॻो, चवे तो अन्नी अशहदु कद बायातहू, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही गवाह पयो घुरे त को गवाह हुजे ने सौदे जो। अल्लाह जा रसूल आऊं गवाही थो ॾियां।
यो सौदो थी चुको आहे, यो वापार थी चुको आहे। अल्लाह जे रसूल यो घोड़ो ख़रीद कयो आहे। आऊं गवाह आहियां। हुनखे ताजुब थी वियो त खुज़ैमा बिन साबित अंसारी उन जगह ते त मौजूद ई कोन हुयो। उन त कोई इतराज़ न कयो, पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत खुज़ैमा बिन साबित रज़ियल्लाहु अन्हु ने पंहिंजे सहाबी ॾांहुं निहारे पाण फरमायो, या खुज़ैमा लिमा तशहद बिमा तशहद, ऐ खुज़ैमा छाजी गवाही पयो ॾी, तूं त मौजूद कोन हुए। उन जगह ते त सिर्फ़ आऊं ऐं ही शख़्स हुयो जंहिंजो घोड़ो आहे मूं ख़रीद कयो। तूं कहिड़े क़िस्म जी गवाही ॾेई रहियो हुई? चवे थो, अल्लाह जा रसूल, अल्लाह जो कसम आहे, आऊं तव्हांजी सचाई, तव्हांजी नबूवत, तव्हांजी प्यारी ज़ुबान सच ॻाल्हाइण वारी, तव्हांजो प्यारो अख़लाक़, अल्लाह जा रसूल आयो। मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन युहा, तव्हांजी ज़ुबान कॾहिं वही खां सवाइ न ॻाल्हाईंदी आहे। इन बिना ते कसम खणी चवां थो त इहो सौदो थी चुको आहे। ऐं गवाह आहियां, ही गवाह थो घुरे। उन वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हज़रत खुज़ैमा ॾे निहारे सहाबा मौजूद आहिनि। पाण फरमायूं, अॼु खां बाद में ही खुज़ैमा ज़ो शहादतैन साहिब शहादतैन बिन माण्हुनि जी गवाही जी जगह ते हिन हिक जी गवाही काफ़ी आहे। जॾहिं इस्लाम बिन गवाहनि जी तलब कंदो न, कंहिं बि मामले में ॿ गवाह पेश कयो, पाण फरमायूं उन जगह ते अगर खुज़ैमा हिक ई हूंदो त बिन गवाहनि जी गवाही थी वेंदी। ही उहो शख़्स आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते हिन जो ईमान हुयो, अल्लाह जे रसूल जे ज़ुबान ते जो ईमान हुयो। यकीनन सहाबा किराम जो अल्लाह जे रसूल जे फरमान ते ईअं अमल हूंदो हुयो त अल्लाह जे रसूल जी ज़ुबान मां निकतल अल्फाज़ जेके आहिनि कॾहिं बि ग़लत नथा थी सघनि। वमा आताकुमुर रसूल फखुदू वमा नहाकुम अन्हु फंतहू वत्तकुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। अल्लाह ताला आखिर में खबरदार पयो करे त रसूल जेको तव्हांखे ॾे उनखे वठो, जंहिंखां तव्हांखे रोके उनखां रुकिजी वञो ऐं अल्लाह जो ख़ौफ़ कयो, तक़वा इख्तियार कयो। बेशक अल्लाह जी पकड़ सख़्त आहे। जंहिं बि रसूल जी नाफ़रमानी कई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कई, अल्लाह ताला उनखे माफ़ न कंदो, अल्लाह ताला उनखे सख़्त उनजी पकड़ कंदो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अॻियां सहाबा किराम का का ग़लती थी वेंदी हुई, तो जेॾीमहिल अल्लाह जो को हुकुम मिलंदो हो, अल्लाह जे रसूल जो को फरमान ॿुधंदा हा त फौरन उन ते अमल कंदा हा, उन में देर न कंदा हा। कुरान करीम में ही आयत नाज़िल की सूरत हुजरात जी, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़अू अस्वातकुम फौक़ा सौतिन नबिय्यि वला तजअलू लहू बिलक़ौलि कजहरि बाज़िकुम लिबाज़िन अन तहबता अमालुकुम व अंतुम ला तशऊरून। ऐ ईमान वारो, रसूल जे आवाज़ खां तव्हां पंहिंजी आवाज़नि खे बुलंद न कयो, हिक ॿिए सां तव्हां ॻाल्हायो पिया, रसूल तव्हां में मौजूद आहे। ईअं न थिए जो तव्हांजो इहो बुलंद आवाज़ रसूल जे आवाज़ खां वधीक आवाज़ तव्हांजो थी वञे ऐं तव्हांजा अमल बर्बाद थी वञनि, तव्हांखे ख़बर ई न पवे। खबरदार थी अल्लाह जे रसूल जे अॻियां ॻाल्हाइजो। बुलंद आवाज़ सां ॻाल्हाइण खां बि मना कई वई। अॼु बि मस्जिद नबवी ते लिखियल आहे, ला तर्फ़ऊ अस्वातकुम, ऐं ईमान वारो मुहम्मद अरबी जी आवाज़ खां पंहिंजी आवाज़नि खे बुलंद न कयो। अॼु अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां में मौजूद न आहिनि। अल्लाह जे रसूल जी नबूवत, अल्लाह जे रसूल जी हदीस, अल्लाह जे रसूल जी सुन्नत, अल्लाह जे रसूल जो फरमान क़यामत ताईं मौजूद आहे। अल्लाह जे रसूल जो आवाज़ असां वटि मौजूद आहे। असां छो था पंहिंजा आवाज़ बुलंद कयूं रसूल जे आवाज़ खां? तव्हां सोचींदो त रसूल जो आवाज़ किथे आहे? असां त कॾहिं ॿुधो बि न आहे। छो न आहे? हदीस ॾिसो,
का अल्लाह जे रसूल जी सही हदीस आ, रसूल जी सुन्नत है, रसूलुल्लाह जो आवाज वो उन सुन्नत के छडन, उन हदीस की जो इनकार कर, उन हदीस ऐं सुन्नत के मुकाबले में पंहिंजो दीन बनाए या पंहिंजी मर्जी हलाए, इहो शख्स रसूल जे आवाज का पंहिंजे आवाज के बुलंद करने की कोशिश तो करे। यकीनन तमाम सोचो ये आयत जड़े नाज़िल थी कंहिंजे बारे में आहे? इमाम बुखारी रहमहुल्लाह सही बुखारी किताब तफसीर में जिक्र कयो आहे त अल्लाह ताला ज़रे घट बचाए छड़ियो बिन शख्सन के जेके इन दुनिया में पहिरियों नंबर तकवा वारा हा, इन दुनिया के अंदर पहिरियों नंबर रसूल जे सहाबा मां उन्हनि जो नंबर हुयो। उहे ब शख्स हुया जिनके न पूरी दुनिया इन उम्मत में सब का वधीक एजाज हासिल आए, थोड़े मामूली गाल ता बची वया। अल्लाह ताला खबरदार करे छड़ियो ये केर हुया? सैयदना अबू बकर व उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा। उन्हनि जा आवाज बुलंद थी विया। छो बुलंद थिया? अल्लाह जा रसूल मौजूद आहिनि। बनु तमीम कबीले जो वफ़द आयो आहे, माण्हू मुसलमान थिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो इन्हनि के को अमीर मुकर्रर करे दियो, ताजो इन्हनि जे लाइ को अमीर हुजे, इन्हनि जी रहनुमाई जे लाइ, इन्हनि जी अगवानी जे लाइ, इन्हनि के वधीक दीन जी तालीम दे, सीधे रस्ते ते हलाए, दीन जी तालीम दे, तबलीग करे, इन्हनि जो को अमीर मुकर्रर थे। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु फरमायो फिलानु शख्स अल्लाह जा रसूल अमीर बनायो इन्हनि जे लाइ। सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो न अल्लाह जा रसूल फिलानु शख्स उनके तव्हां इन्हनि जो अमीर बनायो। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु फरमायो उमर सदाई मुझे कंहिं ॻाल्हि जे जवाब में तू जवाब ॾींदो वई, मुंहिंजी ॻाल्हि जो इनकार कंदो वई, तू मुंहिंजी मुखालिफत में तो ॻाल्हाई। हजरत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो अबू बकर इहा ॻाल्हि न आहे, पर आउं सम्झां थो त अमीर फिलानु शख्स ते सिर्फ़ इहा ॻाल्हि हुई, आवाज़ थोड़ा बुलंद थी विया, आवाज बुलंद थी जा बिनी जा। अल्लाह जा रसूल बैठा है, उन वक्त वही नाज़िल थी, जिब्राइल आयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सतो तारी थी वियो वही वारो। अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फौका सौतिन नबिय्यि वला तजहरू लहू बिलक़ौलि कजहरि बाज़िकुम लिबाज़िन अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून। ऐ ईमान वारो रसूल जे आवाज़न का पंहिंजे आवाज़न के बुलंद न कयो, इएं न थिए जो तव्हांजा अमल बर्बाद थी वञनि, तव्हांखे ख़बर ई न पवे। हजरत इब्ने ज़ुबैर रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमाए तो इमाम बुखारी रहमहुल्लाह इन आयत जे तफसीर में लिखन था, उन खां पोइ हजरत उमर रज़ी अल्लाहु अन्हु एतिरो त अफ़सोस में पइजी वियो, रोअंदो रहियो ऐं सारी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जे अॻियां जेॾी महिल बि ॻाल्हाईंदो हुयो, कंहिं बि टाइम ते गुफ़्तगू कंदो, अल्लाह जा रसूल वरी बार बार चवंदा ऐं उमर ॾाढे ॻाल्हा तुंहिंजो आवाज़ मूंखे सम्झ में न आयो आहे। एतिरो त उमर रज़ी अल्लाह अन्हु खौफ जी हालत में आस्ते ॻाल्हाईंदो, मता रसूल जे आवाज़ खां वधीक आवाज़ बुलंद न थी वञे। ओॾा सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजी इन ॻाल्हि ते पशेमान आहे, बैतुल्लाह जे अंदरि ज़ुबान हथ में पकड़े चवे थो ऐं ज़ुबान बर्बाद थी वञ, हलाक थी वञ, तो त मूंखे हलाक करण वारी हुई है, तू त मूंखे बर्बाद करण वारी हुई है, तो ज़ुबान जे करे मुंहिंजा कॾहिं अल्फाज़ ज़्यादा थी वेंदा आहिनि, तो ज़ुबान मां कॾहिं के लफ़्ज़ ग़लत भी निकिरी सघनि था। ईअं ई हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु पशेमान थी वियो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु उन खां पोइ न हदीस क़ुरान जी आयत ते अमल कंदे रसूल जे अदब ऐं एहतराम में एतिरो त आहिस्ते ॻाल्हाईंदा जो अल्लाह जे रसूल खे चङो पवंदो हुयो। उमर ॾाढे ॻाल्हा मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, कुझु ॾाढे ॻाल्हा हर साहबी समझो थी आयत मुझे बारे में नाज़िल थी आहे। असां में वरी छा आहे, जेका बि खणी ॻाल्हि को ख़तीब कंदो न, सभु को माण्हू पाण ॾांहुं सम्झी चवंदो हीअ सिर्फ़ मूंखे पियो चवे, हिनखे जलसे वारनि चयो हूंदो, इहो मौज़ू ॾिनो हूंदो मुंहिंजे बारे में।
पो घट वध लहन तन गाई कड़ो मौलविया अची रुगो सिर्फ मुझो मौजू खयूं त हालांकि उनके खबर भी कान हुंदी ये खामियूं त असां सभिनी में आहिनि कंहिं में न कंहिं में का खामी हूंदी खुद खतीब जेको सॼो को पाक बि कोन्हे हुन में त खामियूं हूंदियूं ॿुधण वारनि में भी खामियूं हूंदियूं को बेनिमाज़ी हूंदो को रोज़ा न रखंदो हूंदो को अल्लाह जे माल मां ज़कात न ॾींदो हूंदो को न को तो गुनाह कंदो हूंदो इहो केर न समझे इहो ही समझे थी मुंहिंजी इस्लाह आहे साहबा ईअं समझंदा हज़रत उमर ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हुमा पाण त परेशान थी विया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साबित बिन कैस मूंखे नज़र कोन थो अचे केॾांहुं वियो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधायो वियो या रसूल अल्लाह जंहिं ॾींहुं इहा आयत नाज़िल थी ला तरफ़उ अस्वातकुम फौक़ सौतिन नबी उन ॾींहुं खां वठी साबित बिन कैस घर में रोंदो रहे पियो ॿाहिरि नथो निकिरे छो त हुनजो कुदरती आवाज़ बुलंद हूंदो साहबी जो आवाज़ कुदरती कंहिंजो आवाज़ बुलंद थी वेंदो आहे आहिस्ते ॻाल्हाईंदो पियो आहे न ॿियो को सम्झंदो ही झगड़ो पियो करे हज़रत साबित बिन कैस रज़ी अल्लाह जो आवाज़ कुदरती बुलंद हो कॾहिं कॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कॾहिं ऐलान को कराईंदा त हिनखे घुराईंदा पाण फरमाईंदा साबित बिन कैस खे चओ त ऐलान करे एतिरो आवाज़ बुलंद हूंदो पर हिनखे ख़ौफ़ थी वियो आयत नाज़िल थी आहे रसूल जे अॻियां आऊं ॻाल्हाईंदोसि इहा का आयत मुंहिंजे बारे में नाज़िल थी आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साबित बिन कैस नज़र कोन थो अचे केॾांहुं वियो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ॾींहुं इहा आयत नाज़िल थी हुई उन ॾींहुं खां वठी घर में वेठो अल्लाह जा रसूल ॿाहिरि नथो निकिरे चवे थो आऊं बर्बाद थी वियुसि आऊं हलाक थी वियुसि आऊं जहन्नमी बणिजी वियुसि मुंहिंजा अमल ज़ाया थी विया मुंहिंजो आवाज़ कुदरती बुलंद आहे रसूल जे अॻियां ॻाल्हाईंदो आहियां मुंहिंजो आवाज़ वॾो आवाज़ आहे इन करे मुंहिंजा अमल बर्बाद थी विया ऐं जहन्नमी थी वियुसि अल्लाह जे रसूल फरमायो वञो हिकिड़े सहाबी खे मोकिलियो पाण फरमायो वञ उनखे चओ लस्त लक मिन अहलिन नार वलाकिन मिन अहलिल जन्नह साबित बिन कैस खे वञी चओ त तूं जहन्नमी न आहीं तूं त जन्नती आहीं तूं त जन्नती आहीं तूं फिक्र न कर या आयत तुझे बारे में नाज़िल कान थी आहे तुंहिंजो कुदरती आवाज़ बुलंद आहे तू जन्नती आहीं हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु फरमाईंदा उन खां पोइ जॾहिं बि असां साबित बिन कैस खे ॾिसंदासीं न हिक ॿिए खे चवंदासीं जो जन्नती शख़्स वञे पियो अल्लाह जे रसूल या बिशारत ॾिनी मतलब त कंहिं सहाबी में अगर का गलती आहे त फौरन परेशान थी वेंदो उन ते अमल आयत ते करन रसूल जे फरमान ते अमल कर पंहिंजी इस्लाह कंदो असां अगर ज़हन न हूंदो त असां गारियुनि में शुरू थी वञूं ईअं ई कयूं जेकॾहिं क़ुर हदीस असां ॿुधूं असां पंहिंजी इस्लाह कयूं उनखे हक़ खे तस्लीम कयूं त यकीनन इहा मूं में खामी आहे आऊं दुरुस्त थी वञा आऊं पंहिंजी इस्लाह कयां इहो मूं में गुनाह आहे इन गुनाह खे छॾे ॾियां इहो ईमान हो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे तरफां का बिशारत मिली वञे सहाबा किराम उनखे न छॾींदा फौरन उनखे हासिल करण जी कोशिश कंदा हा अल्लाह जे रसूल हिन पंहिंजी उम्मत खे केॾियूं वॾियूं बिशारतूं ॾेई छॾियूं आहिनि आहे असांजो को गौर ऐं फिक्र अल्लाह जे रसूल जे बिशारतुनि ते जन्नत खे हासिल करण जे लाइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई बिशारतूं ॾिनियूं हदीस मुस्नद अहमद में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि हिकिड़ो शख्स आयो सहाबा मां या रसूल अल्लाह मुझो घर आहे या मुझो बाग आहे जिथे मुझी रिहाइश आहे उन जे भरसां हिकिड़े ॿिए शख्स जो बाग आहे उन जो हिकिड़ो वण मुझी दीवार खे सिधो करण नथो ॾे अल्लाह जा रसूल जेकॾहिं तव्हां मूंखे इहो हिकिड़ो वण वढाए ॾियो ऐं उनखे चओ त इन वण खे वढे छॾे इहो वण ख़तम करे त मुंहिंजी दीवार सिधी थी वञे मुंहिंजे घर जो कोट सही थी वञे अल्लाह जा रसूल तव्हां उनखे चई सघंदव पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे घुराए
घुरायो पाण फरमायो जन्नत जे खजूर जे वण जी आऊं ज़मानत तो ॾियां तोखे खुशखबरी तो ॾियां अगर इहो हिकिड़ो वण तूं हिन माण्हू जे करे कटे छॾी ताजो ई पंहिंजी दीवार सही करे एड़ियूं सहूलतूं असां पंहिंजे मुस्लमान भाइरनि खे ॾियूं अल्लाह जे रसूल जी सीरत ॿुधनि अल्लाह जे रसूल जो उसवाए हसन अल्लाह जे रसूल जो फरमान ॿुधण मां फ़ाइदो हासिल असां कीअं कंदासीं कदें के मुसलमान के का परेशानी रस्ते जी आ कहीं मुसलमान के का परेशानी घर जी आ अगर अधु फुट या फुट जे हिसाब असां सारी जिंदगी झगड़न में मुब्तला हुंदा आहियूं अल्लाह जे रसूल छा फरमायो इहो हिकिड़ो वण अगर तू खत्म करे हिन पंहिंजे मुसलमान भाउ खे अगर जे कॾहिं तू दीवार ॾियण ॾींदे जन्नत जी ज़मानत थो ॾियां पर हिन शख़्स न सम्झो इनकार कई अल्लाह जा रसूल आऊं वन कोन ॾेई सघंदुसि ठीक है अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फिलहाल इन तो जवाब दिनो हजरत अबू दहदा अंसारी रज़ी अल्लाह अन्हु के खबर पई तो इन मानू जवाब दिनो हजरत अबू दहदा रज़ी अल्लाह ताला अन्हु ने शख्स वटि वियो ने बाग वाले वटि इहो एकड़ो वन घणे में ॾींदे इन जी कीमत ॿुधा दरहम ॿुधा दीनार ॿुधा तुंहिंजी मर्ज़ी आहे जे इन जे बदले में मदीने के अंदर मुझे तमाम खूबसूरत प्यारो बाग आए तोखे खबर आ उन बाग में आऊं पंहिंजे बचड़न समेत रहंदो आहियां सॼो ॾींहुं मूंखे सुकून मुंहिंजे बाग में ईंदो आहे अगर इन बाग मां जेको वण तूं अगर चाहीं त उहो वण बि ॾियण जे लाइ तयार आहियां हालांकि तुंहिंजे इन खजूर जो वण हिकु रद्दी वण आहे कंहिं कम जो बि न आहे लेकिन तूं अल्लाह जे रसूल खे त जवाब ॾेई छॾियो आहे पर आऊं तोखे क़ीमत थो ॾियां इहो वण ॾे हू न ॾियण जे लाइ तयार न आहे अबू दहदा रज़ी अल्लाह अन्हु फरमायो सारो बाग मुझो जो मशहूर बाग कीमती आ यो सारो बाग तो ॾियायो हिकिड़ो वण दे हिन संदो दी मजाक बियो करे ही त हिनजी मजाक आ ही वण के कम जो कोने हिन जो बाग मदीने में तो मशहूर बाग आ चवे तू या मजाक तो करी की मजाक ना है अल्लाह जो कसम आऊं सौदो बियो कयां उन शख्स जो ठीक है सारो बाग मुके ॾेई छॾियो वण तोखे ॾियां थो हजरत अबू दहदा रज़ी अल्लाह अन्हु वो वण खरीद कयो सॼो बाग उनखे ॾिनई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि वियो आहे या रसूल अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं वण जे बारे में तव्हां जन्नत जे खजूर जी ज़मानत ॾिनी हुई अॼु उहा ज़मानत मूंखे ॾियो अल्लाह जा रसूल या ख़ुशख़बरी मूंखे ॿुधायो उहो वण मूं ख़रीद करे छॾियो आहे वो वण तव्हांजे हवाले आहे हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त उन माण्हूअ जी दीवार सही करायो तव्हांजी मर्ज़ी आहे इहो वण केॾांहुं बि कयो मूं त तव्हांजे ख़ातिर वण ख़रीद कयो आहे पाण फरमायूं अबू दहदा घणे में ख़रीद कयो अथई केतिरी क़ीमत ॾिनी अथई अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन वण जे बदिले में हू मुंहिंजो मशहूर बाग मदीने जो जंहिंमें आऊं पंहिंजे घर वारनि सां गॾु रहंदो आहियां उहो सारो बाग मूं ॾेई छॾियो आहे इहो हिकिड़ो वण मूं ख़रीद कयो आहे टे दफ़ा मुस्नद अहमद जा इहा सही रिवायत आहे अल्लाह जे रसूल टे दफ़ा फरमायो सहाबा किराम जमा थी विया पाण फरमायो अबू दहदा वाह वाह अबू दहदा जन्नत जे खजूर जा उहे गोशा मूंखे ॾेखारिया विया जेके तुंहिंजे इंतज़ार में जन्नत में इंतज़ार करे रहिया टे दफ़ा अल्लाह जे रसूल इहा बिशारत ॾिनी आहे हज़रत अबू दहदा रज़ी अल्लाह अन्हु उतां खां फारिग थी सिधो बाग में वियो आहे घर वारी बाग में मौजूद आहे उनखे चवे थो उम्मे दहदा ऐ उम्मे दहदा जल्दी कर बाग मां निकिरी वञ सामान खण मूं बाग खपाए छॾियो आहे सैयदा उम्मे दहदा रज़ी अल्लाह अन्हा पुछण लॻी आहे अबू दहदा ही त तोखे तमाम प्यारनि में प्यारो बाग हुयो जंहिंमें असां छांव जे अंदर इन फ्रूट जे अंदर इन बाग में वेहंदासीं सुकून हासिल कंदा हुआसीं छा थियो तोखे कीअं तो खपायो आहे केतिरे में खपाई चवे थो उम्मे दहदा इनजी रक़म एतिरी मिली आहे इन सारी काइनात में तूं हिसाब करी न मिली सघंदी मूंखे वॾो नफ़ो मिली वियो आहे कि केतिरो नफ़ो मिलियो आहे छा घणे में खपायो चवई कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे जन्नत जे हिकिड़े वण जी बिशारत ॾिनी आहे उन जे बदिले में बाग ॾेई आयो आहियां उम्मे दहदा रज़ी अल्लाह अन्हा सुभान अल्लाह मुबारक थी ॾे चवे थी अबू दहदा इहो बाग त मूंखे बि ॾाढो प्यारो हुयो लेकिन तोखे मुबारक आहे अहिड़ो क़ीमती सौदो करे आयो
उहे औरतूं जिन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान ते अमल कयो हो। ऐं अॼुकल्ह जी जेकॾहिं असांजे औरतुनि वांगुरु हुजे हा, थोरो घणो कंहिंखे ॾे त दाहूं लॻियूं पयूं हूंदियूं, घर जूं शिकायतूं बि हूंदियूं, तो त तबाही करे छॾी, तो बर्बादी करे छॾी, रुगो मुल्लनि खे पियो ॾी, रुगो मदरसनि खे पियो ॾी, रुगो मस्जिदूं पियो ठाराए, रुगो इहे जलसा पियो करी। पर इहा ख़बर न आहे मुंहिंजे माउनि भेनरुनि खे त ही जेको कुझु ख़र्च अल्लाह जे रस्ते में ॾियण सां माल ख़तम न थींदो आहे, खुटंदो न आहे। अल्लाह करीम वधीक इज़ाफ़ी उन में बरकत विझंदो आहे। उहा सैयदा बीबी उम्मे दादा मुबारक थी ॾे पंहिंजे घर वारे खे त ही तो बहितरीन सौदो कयो। अल्लाह जो रसूल जेको तव्हांखे ॾे उनखे वठो, जंहिंखां तव्हांखे रोके उनखां रुकिजी वञो। यकीनन उहे औरतूं उन्हनि जो बि ईमान हुयो, अल्लाह जे रसूल जे फरमान ते कीअं अमल कंदियूं। वमा आताकुम रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू वत्तकुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन फरमाइन था आगे ये वो एक दफ़ो ईअं थियो जो औरतूं ऐं मर्द रस्ते मां वञनि पिया, पर औरतूं विच रस्ते में आहिनि, मर्द वरी साइड पिया वठनि। औरतुनि खे परवाही कान्हे, विच रस्ते मां पियूं वञनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ॾिसी वरितो, पाण ऐलान कयो, पाण फरमायो औरतुनि खे खपे त साइड वठी वञनि, विच रस्ते तां न हलनि। हिकु रस्तो आहे, हिकु शारा आहे, हिकिड़ो ई रोड आहे, मर्द बि वञनि पिया ऐं औरतूं बि वञनि पियूं, त औरतुनि खे खपे त रस्ते जे साइड खां वञनि, विच रस्ते मां न वञनि। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन छा था फरमाइनि? फरमाइनि था सुभान अल्लाह, उन खां बाद में मुसलमाननि जूं औरतूं रसूल जूं सहाबियात अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जिन ईमान आंदो, उन्हनि औरतुनि जी ज़िंदगी हालत ईअं गुज़री त रस्तो ख़ाली हूंदो, मर्द कोन हूंदा। परे खां असां ॾिसंदा हुआसीं, उहे औरतूं कोई बि रस्तनि जा पासा वठी वेंदियूं हुयूं, हालांकि मर्द न बि हूंदा। उन्हनि जे जिस्म जा कपिड़ा दीवारुनि में अटकी पवंदा हुआ, वण हूंदो त वण में लॻी वेंदा हुआ, पर रस्ते जे विच मां न वेंदियूं। छाजे लाइ? को मर्द बि कोन्हे, चवंदियूं मर्द न बि हुजे, अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे त औरत रस्ते जे साइड खां हले। उन करे असां रसूल जी नाफरमानी नथियूं करे सघूं। वमा आताकुम रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू। जेको रसूल तव्हांखे ॾे उनखे वठो, जेका रसूल तव्हांखे रोके उनखां रुकिजी वञो। इहा तव्हांजी तक़वा आहे। अल्लाह जो ख़ौफ़ कयो, अल्लाह खां ॾिजो। जिन औरतुनि या मर्दनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कई, अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कई, उन्हनि जी दुनिया बि संवारजी वई, दुनिया में बि कामयाब थी विया, दुनिया जी ज़िंदगी में बि सुकून मिली वियो, आख़िरत में वॾो सुकून मिली वियो। सही मुस्लिम में हदीस आहे, सैयदा फातिमा बिन्ते क़ैस रज़ी अल्लाहु अन्हा उनखे पंहिंजे घर वारे तलाक ॾिनी। उनजो घर वारो कहिड़ो सहाबी आहे? हज़रत अबू आमिर बिन हफ्स रज़ी अल्लाहु अन्हु। ॿ तलाक़ूं थी वयूं। टी तलाक जे टाइम ते हज़रत अबू आमिर बिन हफ्स रज़ी अल्लाहु अन्हु तलाक नामो लिखी पंहिंजे वकील जे ज़रिए मोकिले छॾियईं। 5 साह खजूर जा, 5 साह जवन जा बि मोकिले छॾी। वकील खणी वियो बीबी फातिमा बिन्ते क़ैस रज़ी अल्लाहु अन्हा वटि त तुंहिंजे घर वारे 2 तलाक़ूं अॻ में ॾेई छॾियूं आहिनि, ही 3 तलाक नामो ही मूंखे ॾिनो अथसि ऐं ही जवाहिन ही खजूर आहे। बीबी फातिमा फरमायो, फातिमा बिन्ते क़ैस रज़ी अल्लाहु अन्हा चवण लॻी त ही छा मोकिलियो अथसि? हिकिड़ो त तलाक ॾिनई, ॿियो त ही मुंहिंजो ख़र्च आहे, ही कंहिं ख़र्च कम जो न आहे। वकील चयो अल्लाह जो कसम आहे, इहो ई अथई, तुंहिंजी मर्ज़ी आहे। ही भई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वटि, या रसूल अल्लाह मुंहिंजे घर वारे अबू आमिर बिन हफ्स रज़ी अल्लाहु अन्हु उन तलाक ॾिनी, पर सामान ही मोकिलियो अथसि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, या फातिमा लैस लकी अलैहि नफ़क़तन। ऐ फातिमा, हाणे तुंहिंजो
एतराज कंहिं बि कम जो न आहे, तुंहिंजो ख़र्च आणण उन जी ज़िम्मेदारी न आहे। अल्लाह जे रसूल फरमायो उन तलाक ॾेई छॾी आहे, तलाक खां बाद में तुंहिंजी हाणे ख़र्च जी ज़िम्मेदारी उन जी ख़तम थी वई, टी तलाक बि उन ॾेई छॾी आहे। उन करे हाणे तूं पंहिंजे इज़त जा ॾींहं वञी पूरा कर। केॾांहुं वञा अल्लाह जा रसूल, कंहिं वटि इज़तां वॾा कयां, यानी कहिड़ो मुंहिंजो घर आहे, हीउ त मुंहिंजे घर वारे जो घर आहे, हाणे त टी तलाक थी वई आहे, उन सां गॾु रही नथी सघां। अल्लाह जे रसूल फरमायो तूं वञ उम्मे शरीक रज़ी अल्लाह वन्हा उन औरत जे घर वञ ऐं पंहिंजे ॾींहं इज़त जा ॾींहं उते पूरा वञी कर। उम्मे शरीक रज़ी अल्लाह वन्हा जे घर वञ, पर वही जेॾी महिल पाण फरमायो न रुकिजी वञ, पाण फरमायो न उम्मे शरीक जे घर न वञ। उहा हिकु बुज़ुर्ग औरत आहे ऐं उन जो घर दीन जो मरकज़ आहे। सहाबा किराम जो अचण वञण घणो थींदो हुयो, उन्हनि जे लाइ हिकिड़ी अलॻि जॻह हूंदी हुन जे घर में जिथे सहाबा किराम मशवरो वग़ैरह कंदा हुआ। अल्लाह जे रसूल फरमायो तोखे ॾुखियाई थींदी उन घर में। ही बीबी उम्मे शरीक रज़ी अल्लाह वन्हा केरु आहे? वस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। ही मुहाजिरीन में यो औरत वो साबिकून अल-अव्वलून, मक्के जे अंदर साबिकून अल-अव्वलून जिन पहली इस्लाम कबूल कयो उन्हनि औरतुनि में भी उहा औरत आहे सय्यदा उम्मे शरीक रज़ी अल्लाह अन्हा। ऐं उहा औरत दिलेर औरत हूंदी जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते कुरैश जे तरफ़ां वॾियूं सख़्तियूं हूंदियूं, सहाबा किराम ते सख़्तियूं हूंदियूं, लिकी छुपी निमाज़ अदा कंदा, दारे अर्क़म में मशवरा कंदा ताजो कुरैश के खबर न पवे। पर बीबी सय्यदा उम्मे शरीक रज़ी अल्लाह अन्हा रातियूं जूं रातियूं लिकी करे कुरैश जे सरदारनि जे घरनि में अंदर वञी औरतुनि खे तबलीग कंदी हुई। ही उहा औरत हुई जेका उन्हनि जे औरतुनि खे वञी सम्झाईंदी हुई दीन इस्लाम अल्लाह जे रसूल जो पैगाम पहुचाए। हिकिड़े ॾींहुं कुरैश जे कुफार खे ख़बर पइजी वई आहे, चंद बदमाश हुया उन वक्त जा, उन्हनि बीबी उम्मे शरीक खे अगवा कयो। इमाम ज़हबी रहमहुल्लाह इनखे नकुल कयो अल-इसाबा जे अंदर, हिलियतुल औलिया जे अंदर इहो वाक़ियो ज़िक्र आहे। हज़रत बीबी उम्मे शरीक रज़ी अल्लाह अन्हा खे मके जे मुशरिकनि मां किन माण्हुनि अगवा कयो आहे ऐं इन जे लाइ त तूं कुरैश जे सरदारनि जे घरनि में लिकी छुपी वञी करे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन थी वञी ॿुधाई, माण्हुनि खे तौहीद ॾिनी, चवी थी त हिकु अल्लाह जी इबादत कयो, मुहम्मदुर रसूलुल्लाह ते ईमान आणियो। उन करे आया औरत तोखे असां उहो सबक़ सेखारींदासीं जो तूं यादि कंदीअ, तूं वापसि पंहिंजे दीन ॾांहुं वेंदीअ। हिनखे खणी वञनि था, हिकु ऊठ ते सवाल कयूं, बीबी साहिबा फरमाए थी हिकु अहिड़ो ऊठ हुयो जंहिंजे मथां को कपिड़ो बि न हुयो, का शइ न हुई। उन ख़ाली ऊठ जे पुठीअ ते मूंखे सवार कयऊं, तव्हांजो मूंखे उन सवारी मां बि वॾे में वॾियूं तकलीफ़ूं आयूं। 3 ॾींहं मुंहिंजो खाधो बंदि आहे, पाणी बंदि आहे, का शइ मूंखे खाइण लाइ न ॾिनऊं, पीअण जे लाइ न ॾिनऊं, आराम करण न ॾींदा। सख़्त गर्मी जी हालत में पथरेली ज़मीन ते जेॾी महिल आराम जे लाइ पाण तंग थींदा, पाण वञी कंहिं वण जे छांव में सुम्हंदा ऐं मुंहिंजे लाइ पहरेदार बनाए करे सख़्त काढ़े में उस में मूंखे विहारे छॾींदा। पथरेली गरम पथरनि जे मथां वेठी हूंदि, बेहोशी जो दौरो थी वेंदो। हिकिड़े ॾींहुं हुन बेहोशी जी हालत में सख़्त उञ ई बुख जे करे बेहोश थी वई आहियां। अचानक ॾिसां पई हिकिड़ी थधी शइ मुंहिंजे मथां खां आई आहे, करीब आई आहे त मशकीद पाणी जी तमामु बहितरीन थधो पाणी आहे। उन पाणीअ खे मूं पीतो आहे, पीअण खां बाद में उहा मशकीद पाणी जी गुम थी वई। वरी थोरो टाइम गुज़रियो त वरी उहा मशीद मुंहिंजे क़रीब आई आहे, वरी उहो पाणी बि त मूं पीतो आहे ऐं मुंहिंजे जिस्म जे मथां उहो मूं पाणी हारियो। छो त हिन सफ़र जी हालत में 3 ॾींहं बुख जी हालत में, उञ जी हालत में, सख़्त गर्मी ऐं उस जी हालत में मूंखे जेका तकलीफ़ ॾिनी वई, उन करे मुंहिंजी सूरत तब्दील थी वई आहे, मुंहिंजे जिस्म जो कलर तब्दील थी वियो आहे। सख़्त गर्मी जी हालत में आहियां त उन मशकीदा मां पाणी खणी मूं पंहिंजे जिस्म ते आयो। उन वक़्तु आउं ॾिसां
पई ॾाढो मूंखे सुकून मिली वियो आहे मुंहिंजो चेहरो तब्दील थी वियो आहे कपिड़ा मुंहिंजा साफ़ थी विया आहिनि जागर खां बाद में बि त उञ कान रही प्यास त ख़तम थी वई पर मुंहिंजो जिस्म उन मां पाणी अची रहियो आहे मुंहिंजा कपिड़ा पाक तमामु सुठा नज़र अची रहिया आहिनि उन वक़्तु ई माण्हू आया चवण लॻा ऐं औरत तोखे पाणी कंहिं ॾिनो आहे असांजे मस्जिदनि मां पाणी खणी करे तुंहिंजे चेहरे जी रंग तब्दील थी चुकी आहे तुंहिंजा कपिड़ा ई धोतल नज़र अची रहिया आहिनि तोते प्यास जा आसार कोन्हनि तूं त बेहोश हुई आहे तुंहिंजा बिल्कुलु तुंहिंजो वात तुंहिंजा चप ख़ुश्क थी चुका आहिनि प्यास जी हालत में तोखे पाणी कंहिं प्यारियो असांजो पाणी पीतो अथई मूं चयो अल्लाह जो कसम आहे मूं तव्हांजो पाणी न पीतो आहे तव्हां वञी ॾिसो बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त ही मंज़र मूं सां थियो आहे निंड हुयसि निंड में ख़बर न आहे पाणी केरु खणी आयो आहे उन्हनि चयो जेकॾहिं तूं सच थी ॻाल्हाई पोइ त तूं हक़ ते आई पर असां पहिरीं जांच कयूं असांजो पाणी त कोन खयो अथई विया वञी ॾिठो त उन्हनि जूं मशीनूं जेके पाणी जूं हुयूं सो उहो ई पाणी हुयो का बि खोट उन्हनि जे पाणी में न हुई सैयदा बीबी उम्मे शरीक रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी आई उहे अचनि था मूंखां माफ़ी बि घुरनि था ऐं उहे सारे जा सारा मुस्लमान थी विया ऐं मूंखे वापसि कयऊं मके जे तरफ़ ऐं मूंखे वापसि मोकिलियऊं ऐं मुस्लमान थी विया त ऐं उम्मे शरीक तुंहिंजो दीन सचो आहे तुंहिंजो रब सचो आहे तुंहिंजो नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो आहे इहा बीबी उम्मे शरीक आहे मदीने में हिजरत करे आई आहे अल्लाह जे रसूल फातिमा बिनते क़ैस रज़ी अल्लाह अन्हा खे फरमायो अगरि तोखे इद्दत पूरी करणी आहे त पोइ तूं अॼु हिते इद्दत कर पर वरी फरमायो न हिते सहाबा किराम पंहिंजे पंहिंजे जॻहनि ते अचनि था उन करे बेपर्दगी बि थी सघे पई तूं इद्दत जा ॾींहं कीअं गुज़ारींदी आहे तूं वञ अब्दुल्ला बिन उम्मे मखतूम रज़ी अल्लाह वो नाबीन साहबिया उनजे घर वञी इद्दत गुज़ार वो नाबीन आहे अखियुनि खां ॾिसी न सघंदो तुंहिंजे लाइ का तकलीफ़ कान हूंदी पोइ बीबी फातिमा बिनत क़ैस रज़ी अल्लाह अन्हा उनजे घर वञी इद्दत जा ॾींहं पूरा थिया पाण फरमायो जॾहिं तुंहिंजी इद्दत ख़तम थी वञे तूं अस मूंखे इतला कजा फरमाई थी इद्दत खत्म थी अल्लाह जे रसूल जे तरफ मूं इतला कयो या रसूल अल्लाह ब निकाह जे लाइ पैगाम पहुची चुका है मुंहिंजी इद्दत पूरी थी वई आहे ॿिनि माण्हुनि जे तरफ़ां पैगाम आया आहिनि हिकिड़ो हज़रत अबू जहम रज़ी अल्लाह अन्हु ऐं ॿियो हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु बिन्नी जे तरफ़ां निकाह जो पैगाम आयो आहे या रसूल अल्लाह आउं निकाह करणु चाहियां थी इन्हनि ॿिन्ही मां तव्हां मूंखे मशवरो ॾियो कंहिंसां निकाह कयां अल्लाह जे रसूल फरमायो ॿिन्ही सां निकाह न कर छो पाण फरमायो अबू जहम उहो शख़्स आहे नेकोकार आहे तकवा आहे परहेज़गारी आहे मुसलमान आहे रसूल जो सहाबी आहे रज़ी अल्लाह अन्हु व रज़ू अन्हु आहे पर तबीयत उनजी तेज़ आहे पाण फरमायो औरतुनि खे मारण जे लाइ हमेशह डंडो उनजे कुल्हे ते पयल हूंदो आहे एॾो सख़्तु आहे जो सिर्फ़ु औरतुनि खे मारींदो आहे इन करे तूं उन सां रही न सघंदी आहे उन सां शादी न कर ऐं तूं कॾहिं गुज़ारो न करे सघंदी आहे उन सां गॾु हिकु त अॻु में तुंहिंजी तलाक थी चुकी आहे उन खां बाद में अमीर मुआविया रज़ी अल्लाह के बारे में फरमाया अमीर मुआविया उनमें का खामी त काने नेकी आहे अल्लाह जो नेक मानू आहे रसूल जो सहाबी आहे कातिबे वही आहे रसूल जो सालो आहे सब ये खूबियूं आहिनि पर पाण फरमायो कंगाल आहे मिस्कीन आहे हुन वटि खाइण जे लाइ का शइ काने का तुंहिंजो गुज़ारो कीअं थींदो पाण फरमायो इन कही उसामा बिन ज़ैद अगर तोखे निकाह करणो आहे त उसामा बिन ज़ैद सां कर उसामा बिन ज़ैद वरी शिकल सूरत जे लिहाज सां ख़ासि औरतुनि खे पसंदि न हूंदो अल्लाह जे रसूल जो प्यारे में प्यारो सहाबी आहे उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ईअं ई सम्झो जीअं ॾाॾे जे लाइ पोटो हूंदो आहे केॾो पोटो प्यारो हूंदो आहे पंहिंजे औलाद जो औलाद पुट जो औलाद ॾाॾे खे पंहिंजे औलाद खां वधीक प्यारो लॻंदो आहे अल्लाह जे रसूल के सहाबी इन करे जो हज़रत ज़ैद बिन हारिस अल्लाह जे रसूल जो नेपा जा माण्हू चवंदा ज़ैद मुहम्मद जो पुट आहे पर अल्लाह ताला फरमायो न मुहम्मद जो को बि औलाद पुटाऊं नाहे उन करे हकीकी पुट नाहे ज़ैद हालांकि अल्लाह जे रसूल निपायो हो अल्लाह जे रसूल जो मुतबन्ना हुयो त माण्हू ईअं सम्झंदा त उसामा उन जो पुट बि रसूल जो पोटो आहे
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एडी उन सां मोहब्बत हुंदी पान फरमायो है फातिमा तू उसामा सां शादी कर चवे थी या रसूल अल्लाह मुके उसामा पसंद ना है अल्लाह जे रसूल ॿियो दफ़ो फरमायो है फातिमा बिन्ते क़ैस उसामा सां निकाह कर उसामा सां शादी कर सही मुस्लिम जी की रिवायत में अल्लाह जे रसूल फरमायो है फातिमा ताअतुल्लाह व ताअतु रसूलिही खैरुल लके अल्लाह जी ताअत ऐं रसूल जी ताअत में तुझी भलाई आहे उन में तुझो खैर आहे उन में तुझी बरकत आहे सैयदा बीबी फातिमा बिन्ते क़ैस रज़ियल्लाहु अन्हा फरमाई थी अल्लाह जे रसूल जे ने फरमान के दिसी करे मुझे फातिमा तुझी दिल के बने न बने पर रसूल जे फरमान के कबूल कर मुझे या रसूल अल्लाह मुझे उसामा कबूल आ शादी करने ला तैयार है वो ऐसा दी शादी थी भैया हजरत फातिमा बिन्ते क़ैस रज़ियल्लाहु अन्हा फरमाई थी अल्लाह जो कसम उन निकाह में उन शादी में उन घर में एतरो त खैर ऐं बरकत एतरी त मोहब्बत एतरी त सुकूनियत हुई जो मक्के और मदीने जूं औरतूं मुहाजिरीन ऐं अंसार जूं औरतूं रश्क कंदी हुयूं रीस कंदी हुयूं चवंदियूं काश इहो असांजो घर हुजे हा फरमाए थी इहो नतीजो छा हो अल्लाह जे रसूल जे फरमान के तरजीह ॾियण अल्लाह जे रसूल जे फरमान के मञण जे करे अल्लाह ताला मूंखे उहो सुकून ॾेई छॾियो त उहे औरतूं हुयूं जिन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते अमल कयो वमा आताकुमुर रसूल फखुज़ू वमा नहाकुम अनु फंतहू वत्तकुल्लाह जेको रसूल तव्हां खे ॾे उन खे वठो जेका तव्हां खे रोके उन खां रुकजी वञो अल्लाह जो ख़ौफ कयो यकीनन इन ई आयत में अल्लाह ताला सारियूं नेकियूं उन जी हक़ीक़त बयान कई आहे तव्हां जूं नेकियूं तव्हां जी नमाज़ तव्हां जा रोज़ा तव्हां जी ज़कात तव्हां जो हज तव्हां जो जिहाद तव्हां जी कुर्बानी तव्हां जी खैरात हर नेकी रसूल जे फरमान जे मुताबिक हूंदी त इंशाअल्लाह अल्लाह ताला कबूल कंदो ये अल्हम्दुलिल्लाह हर साल असांजो भाउ अल्हम्दुलिल्लाह ये खैर जो कम कंदो आहे इन जे वालिद खां वठी अल्हम्दुलिल्लाह ये खैरात ही खैर जो कम यो वडन जो सदको जारी आहे जेको अॼु असां हिते मौजूद आहियूं अॻ में ईअं थींदो हो त कई माण्हू ईंदा खाई पी हलिया वेंदा या खैरात पर अल्लाह ताला नेकी जी तौफ़ीक़ ॾिनी त अॼु उन सूरत में अल्हम्दुलिल्लाह हिन गोले पीर में पहिरियों ॿाहिरि मैदान जो प्रोग्राम आहे उहाई खैरात जेका हर साल थींदी अल्हम्दुलिल्लाह अॼु हेतिरा माण्हू क़ुरान ऐं सुन्नत ॿुधण जे लाइ बि आया आहिनि ऐं इन दावत खे बि क़बूल करण जे लाइ आया आहिनि हेतिरनि माण्हुनि मां अगरि हिक खे बि हिदायत मिली वई हिक माण्हू बि क़ुरान ऐं सुन्नत ते अमल कयो इंशाअल्लाह हिननि जो हमेशह जे लाइ इहो सदको जारी हूंदो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक असांजो हर अमल हुजे हर नेकी असांजी हुजे हदीस सही बुखारी में सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु बैतुल्लाह जो तवाफ करे रहा है तवाफ कंदे कंदे हजरे अस्वद के चुम्मी ॾियण जे टाइम ते हजरे अस्वद बैतुल्लाह जे कोने ते लॻल सभिनी हाजिन खे ख़बर आहे जेके हाजी न आहिनि उन्हनि खे बि मालूम आहे हजरे अस्वद जन्नती पत्थर हो सफेद पत्थर हो अॼु उहो पत्थर कारो थो नज़र अचे गुनाहगारनि जा गुनाह अल्लाह ताला माफ़ कया जंहिंजे उम्रे के अल्लाह ताला कबूल करे जंहिंजे तवाफ के अल्लाह ताला कबूल करे अल्लाह जे रसूल जी सुन्नत आहे हजरे अस्वद के हथ लाइनि या चुमी ॾियनि हजरत उमर रज़ी अल्लाह ताला नो तवाफ कंदे हजरे अस्वद के मुखातिब थी करे पत्थर के छादो चवे हालांकि पत्थर त न ॿुधंदो आहे न ॾिसंदो आहे न हुन में का ताक़त आहे लेकिन इहा नसीहत ॿियनि जे लाइ हमेशह क़यामत ताईं अचण वारनि जे लाइ असांजे लाइ इहा नसीहत आहे सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु उन हजरे अस्वद के मुखातिब थी करे चवे थो ऐ पत्थर इन्नी लअलमु अन्नका हजरुन ला तज़ुरु वला तनफउ वलौला
रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ हजरे अस्वद आऊं समझां तो तू पत्थर आई तो में न नुकसान तो में न नफो न तू बुधी सगी न तू दिसी सगी तो में तो कुछ कोने अल्लाह जो कसम उमर कदे तुके चुमी न दे हा जे कदे रसूल के न दिसे हा अल्लाह जे रसूल तुके चुमियो आ तडई उमर अल्लाह जे रसूल जे सुन्नत ते अमल कंदे तुके चुमी तो दे न त तू पत्थर आई तो में न नफो आ न नुकसान हाने खबर पई त जन्नती पत्थर में भी नफो नुकसान कोने असा जा केतरा भाईर कई ठगन जे वर चढ़ी विंदा पंहिंजी दौलत लुटाईंदा के ठग ॾिसना रस्तन ते कई किस्म जा पत्थर पिया खयूं हलन ही फिलाणो पत्थर दवाई फिलानी जगह जो पत्थर दवाई फिलाणो पत्थर ही करबला जो पत्थर ही बगदाद जो पत्थर ही ईरान जो पत्थर ही इन जगह जो पत्थर ही मक्के जो पत्थर आया ही मदीने जो पत्थर किथे जो पत्थर को उन मानू बेचारे जाहिल के अची बुधाईंदा ही रखंदे त माला माल बंदी विंदे ही पत्थर रखंदे त औलाद सा माला माल थी विंदे औलाद कोंदई औलाद मिलंदई माल कोंदई मालदार बंदी विंदे को इनन धोखे बादल जे चक्कर में वो मानू अची पेशाब खर्च कंदो ऐ पंजो अकीदो भी विञाए छडींदो हजरत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो ऐ हालांकि हजर असवद छाए जन्नती पत्थर पर उनकी खबर था पत्थर फरमाई ऐ पत्थर आऊं सिर्फ तोके इन करे चुमा दो जो अल्लाह दे रसूल चुमी ॾिनी समझी वियो यो असां जो अकीदो अल्लाह या अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक हुजे ऐ उन ही हदीस में उन ही हदीस में छाए हजरत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु उन वक्त फरमाइन था ही रमल जे को असां तवाफ में कंदा आयूं जरे तवाफ कंदो कयो विंदो आ बैतुल्लाह जो ते चक्कर अल्लाह जे रसूल फरमायो तेजी सां हलो बहादुरी सां हलो तेज चुस्त थी हलो सुस्त न थियो टे चक्कर ओए भले पंहिंजी रमज़ साल जो हजरत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो रमल जो हाने त कायम कोने को छो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक्त फरमायो हो जडे मुशरिकीन मक्का के खबर पई त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुलह हुदैबिया का पोइ बे साल जडे उम्रो करण अचन था त मक्के जे मुशरिकन पाण में मजाकू कयूं चवण लगा जो दिसो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा जेके साथी अचन था उम्रे अदा करण जे ला उन जो हाल दिसजो असा के खबर पई आ हिता का व्यायन बुखुन जा मारिल कमजोर बुखारन में वर्तल छाई उम्रो कंदा छाई तवाफ कंदा इन जी हालत दिसजो केतरा कमजोर हुंदा अल्लाह जे रसूल के खबर पई ऐ यकीनन सहाबा जी हालत गुरबत में भी हुई कमजोर भी थी चुका हा बीमार भी थी वया हा सफर में भी थकल हा पर अल्लाह जे रसूल फरमायो ऐ मुजा सहाबा दुश्मन जे अग्यां पंहिंजी कमजोरी जाहिर न कजो ते दफा चक्कर जेडी मल बैतुल्लाह के दियो दिलेरी में दियो हिम्मत सा पहलवान जे मैदान में हले न इतरो तेजी में हल जाओ दुश्मन के खबर में भी कमजोर कोनन हजरत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमाया वे मानू ही कोन रया सब मरी विया हाने रमल सा छो कयूं पर इते छा फरमायो ऐ मुजा साथियो यो रमल करन यो तरीको क़यामत ताईं जारी रहंदो छो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान अल्लाह जे रसूल जी सुन्नत उनके मनसूख न कयो वयो अल्लाह जे रसूल जी सुन्नत के क़यामत ताईं हलाइणो आ इहो ही तरीको आ यकीनन के एरियूं गालियूं हूंदियूं जेके असां के समझ में ईंदियूं त ही त मजबूरी आ अदा उन वक्त तक मजबूरी इंदी अॼुकल्ह का त मजबूरी आहे ही कान ये त असांजूं ॻाल्हियूं सुन्नत सुन्नत थी वई इंसान करे जिंदगी में हिकिड़ो दफ़ो अमल करे असां उनखे टोकींदा आहियूं मसलन कंहिं माण्हू जुती सां निमाज़ पढ़ी त असांजे लाइ त उहा टोक थी वेंदी आहे भाई माण्हू जूतो पाए चप्पल पाए तो निमाज़ पढ़े पर यह खबर काने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद जुतियों पाए करे सहाबा के नमाज पाण पढ़ाई तन सहाबा जेके पोयां बीठा उन्हनि के जुतियों पातल है सही बुखारी जी हदीस नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज पे पढ़ाई अल्लाह जे रसूल जे पैर मुबारक में जुती पातल बिया पोइ ते सहाबा किराम है उनका बाद में अचानक छा थियो जो नमाज की हालत में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी जुती लाहे
खबे पासे रखी नमाज पढ़ियो पर सहाबा किराम जो ॾिठो त उन्हनि बि जुतियूं लाहे छॾियूं त जीअं अल्लाह जा रसूल कनि तीअं ई सहाबा पिया कनि इहो त उन्हनि जो अमल हूंदो अल्लाह जे रसूल खे ॾिसंदा फौरन उन ते अमल कंदा नमाज खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो ऐं मुंहिंजा सहाबा जुती त मूं लाथी जो मूंखे जिब्राइल अलैहिस्सलाम अची ॿुधायो जिब्राइल चयो ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजी जुती मुबारक में का नापाकी का शइ लॻल आहे इन करे जुती तव्हां लाहे छॾियो पाण फरमायो तव्हांखे त कंहिं कोन ॿुधायो आहे तव्हां जुती छो लाथियूं या रसूल अल्लाह जीअं तव्हां कयो असांखे त उहो ई अमल करिणो आहे जीअं असां तव्हांखे ॾिसंदासीं उन खां पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेकॾहिं तव्हां जुती सां नमाज़ पढ़ो था त पंहिंजे जुतियुनि खे चङी तरह ॾिसो त उहे नापाक त कोन्हनि उनमें का गंदगी त कान्हे अगरि नापाकी का लॻल आहे त तव्हां रस्ते ते हलो मिटी ते हलो ऐं उनखे रगड़ियो ज़मीन सां तव्हांजो मिटी उनखे पाक करे छॾींदी मिटी उनखे पाक करे छॾींदी हलो ठीकु आहे असां इनखे त मञूं था उन वक़्त का मजबूरी हालांकि हदीस में का मजबूरी कान्हे लिखियल हदीस में का मजबूरी जा अल्फाज़ कोन्हनि पर इहो असां खणी चई सघूं था इहो खणी गुमान कयूं था त उन वक़्तु फर्शनि ते विछायल का शइ कान हुई या गरम फर्श बि थी सघे पियो या पथरेली ज़मीन बि थी सघे पई कंकरियूं ऐं रेती हूंदी पथरियूं हूंदियूं पेरनि खे लॻी बि सघनि थियूं इहे कई असांजूं सोचूं आहिनि पर जेकॾहिं को माण्हू कॾहिं अगरि इन ते अमल थो करे त असां उनखे टोक न बनायूं असां उनखे टोक या मज़ाक न बनायूं असां उनखे गुस्ताख न चऊं छो त हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो रमन जो टाइम कोन्हे लेकिन क़यामत ताईं जारी रहंदो अल्लाह जे रसूल जी सुन्नत आहे त ही बि अल्लाह जे रसूल जी सुन्नत आहे इन करे बाक़ी इहो ख़्याल रखिजे अॼुकल्ह मस्जिदूं बेहतरीन मस्जिदूं आहिनि मार्बल लॻल बेहतरीन फर्श आहिनि कालीन विछायल सफ़ूं आहिनि उनजो इंसान ख्याल रखे उनजी पाकीज़गी रखे ये सब ॻाल्हियूं सफ़ाई में अची वञनि पियूं पर हिकिड़ो मूं मिसाल ॾिनो त के अहिड़ियूं ॻाल्हियूं बि आहिनि अहिड़ियूं सुन्नतूं बि आहिनि जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कंहिं वक़्तु मजबूरी में बि अदा कयूं पर उनखे ख़तमु न कयो वियो त उहा सुन्नत उहो अमल क़यामत ताईं जारी रहंदो सैयदना उमर रज़ी अल्लाहु अन्हु जे इन फरमान मां अहिड़े नमूने सां मुंहिंजा मुस्लमान भाइरो वमा आताकुमुर रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू रसूल जेको तव्हांखे ॾे उनखे वठो जेका रोके तव्हां रुकिजी वञो अॼुकल्ह जेकॾहिं असां मस्जिद में असांजो इमाम हुजे 6 सालनि जो ॿार इमाम थिए पोइ हिते 60 साल जा वॾनि ॾाॾियुनि वारा बीठा हुजनि असां हिनखे ग़लति सम्झंदा आहियूं चवंदा आहियूं ॾिसो यार ही नमाज़ थो पढ़ाए 6 सालनि जो ॿार अॻियां मुसले ते बीठो आहे ऐं एॾा पोयां ॾिसो 60 साल वारा बीठा आहिनि ॿार जी नमाज़ कहिड़ी आहे पर हिते असां सोचूं त इहो ॿार जेको नमाज़ पियो पढ़ाए किथे असां खां वधीक क़ुरान जो ॼाणूं त कोन्हे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो फरमान आहे हदीस सही बुखारी है सही बुखारी में हजरत अमर बिन सलमा रज़ी अल्लाहु अन्हु फरमाए तो असां जाहिलियत में हुआसीं तवज्जो सां ॿुधो इंशाअल्लाह इन हदीस का मुख्तसर एक हदीस जिक्र करे और बयान खत्म तो कया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ही सहाबिया पर पंहिंजो वाक़ियो तो जिक्र करे जॾहिं जाहिलियत में शिरक में मुब्तला आहे सही बुखारी में हदीस फरमाई जॾहिं असां जाहिलियत में शिरक में हूंदा हुआसीं तॾहिं असां हिकिड़े पाणी जे चश्मे ते रहंदा हुआसीं उन पाणी जे चश्मे का काफ़िला मटींदा माण्हू मटींदा ताजिर वापारी यसरिब का मदीने का अचण वारनि जा बि रस्ता हूंदा इन चश्मे जे करे हिते पाणी मिलंदो इतां खां पाणी वक़्तु खणंदासीं अॻिते रवानगी थींदी पोइ असां इंतज़ार में हूंदासीं ख़ासि करे हालांकि हूंदासीं काफ़िर हूंदासीं मुशरिक हूंदासीं जाहिल पर उन वक़्तु असांखे इंतज़ार हूंदो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ खां कहिड़ो काफ़िलो थो अचे कहिड़ा माण्हू यसरिब खां अचनि था कहिड़ा मदीने खां अचनि था पोइ जेॾी महिल उन चश्मे ते पहुचंदा हुआ असां पुछा कंदासीं किथां आया आहियो जवाब ॾींदा असां यसरिब खां आया आहियूं मदीने खां असां चवंदासीं उन माण्हू जी ख़बर ॾियो नालो कोन वठंदासीं
इशारो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे हुंदो भला वो छा थो चवे वो चवंदा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो चवे तो अल्लाह जो रसूल आया वो चवे तो मुते वही नाज़िल थींदी आ वो चवे तो मुते कुरान नाज़िल थियो आ असां उनके चवंदा वासी चवे तो आऊं त 6 सालन जो हुयस 6 साल जी उम्र मुझी असां उनके चवंदासी त असां के बुधायो मोहम्मद छा थो चवे पो वो आयतूं पढ़ी बुधाईंदा चवे तो उनन आयतूं के आऊं याद कंदोस मुझी कौम के खबर कान हुई मुझे पीउ के खबर कान हुई मुझी अम्मड़ के खबर कान हुई आऊं 6 सालन जो बार होस जाहिलियत में होस काफर जे घर जो होयस पर उन आयतूं के हु पढ़ंदा वींदा काफरे वाला मुसलमान साहबा तिजारत जे ला वींदा आऊं याद कंदो गोया के को मानू ये आयतों खड़ी मुझे दिल में नसब करे रहे हो ये मुके समझंदो तो को मुके रखी रहे हो मुझे दिल में ये मुके याद थी वेंदी जडे इंतजार सजो डी बियंदो साजो को अचे तो न मदीने खा सुभान अल्लाह 6 साल जे बार के वो तड़प दिसो हालांकि ना इस्लाम पंजो न जाहिर न कयो फरमाए तो पर मुझे सारो कबीलो उनते चश्मे ते रहने वाला जेके अरब कबाइल हुआ असा जे कबीले वाला मानो इन इंतजार में हुंदा त हिन वक्त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वारन ऐ मक्के वारन कुरैश वारन जो झगड़ो हली रहियो आ जे करे कुरैश वाला कामयाब थी वया त पोइ त असा पंहिंजे दीन ते कायम हुंदासी पर जे करे मदीने वाला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कामयाब थी वयो त उन वक्त असा इस्लाम कबूल कंदासी इन इंतजार में हुआ जरे मक्को पाक फतह थी वयो फतेह मुबीन अल्लाह ताला बिशारत दिनी फतेह मक्का जी बिशारत मिली फतेह मुबीन जेके चयो वियो फतेह अकबर जेके चयो वियो फतेह आजम जेके चयो वियो जेके वडे में वडी फतह करार दिनी वया मक्को फतह थी चुको उन वक्त असा जे न चश्मे ते रहने वाला कबाइली अरब सारे जा सारा कतारूं करे मदीने जे तरफ वञण लगा इस्लाम कबूल करने जेला चवे तो आऊं त 4 सालन जो उते ही रहयस पर मुजो वालिदिन सभनी गाग में वयो वनी इस्लाम कबूल कई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रही करे इस्लाम जूं ॻाल्हियूं सिखी जेॾी महिल मोटी आयो अचण सां पंहिंजे इलाइक़े में ऐलान की कसम अल्लाह जो ऐं सचे नबी खां अची रहियो आहियां हक़ वारे नबी खां अची रहियो आहियां ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ही निमाज़ हिन टाइम ते अदा कजो हिन निमाज़ के हिन टाइम ते अदा कजो ऐं जॾहिं निमाज़ जो टाइम थी वञे तव्हां मजा हिकिड़ो अज़ान ॾे ॿिया माण्हू निमाज़ ते अचनि ऐं निमाज़ जी इमामत तव्हां मजा कराए जेको कुरान सब का वधीक पढ़ियल हुजे चवे तो अल्लाह जे रसूल जो फरमाना जेको कुरान सब का वधीक पढ़ियल हुजे इमामत उहो कराए चवे तो कौम वाला पाण में चवण लगा पाण के तो कुरान एतिरो याद आहे ही कोन पाण नवा मुसलमान थिया आहियूं हाने नमाज केर पढ़ाई ज्यादा कुरान केर तो जाने चवे तो आऊं 6 साल जो आया मु चयो जे तवा के एतराज न हुजे आऊं तवा के कुरान बुधाया मुखा बुधंदो तजुब थी वियो कौम वारन के ही 6 साल जो बार ही किथा का सिखियो किथा पढ़ियो जिया बुधो कुरान तमाम ज्यादा कुरान पढ़ी चवे तो जे के काफिला आईंदा मुके बुधाईंदा उहे आऊं याद कंदोस चवे तो मुसलमानों मुके नमाज मुझे वालिद बुधायो अल्लाह जे रसूल ही तरीको नमाज जो अदा कयो यकीनन उही तरीको अल्लाह जे रसूल जो असां अपनायो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीको अल्लाह जे रसूल जे तरीके जे मुताबिक नमाज सिखारी वई चवे तो मु इमामत कराई मुझी उम्र घणी आ 6 साल या 7 साल जे दरमियान आया इन हालत मु नमाज पढ़ाई आ चवे तो मासूम आया बार आया गुरबत एतरिया हिकड़ी चादर जिस्म ते ये हदीस जा अल्फाज इने करे ने के छुपाइण तो सही तो कोने ने शर्मिंदा मानू थी चवे त न कुछ हदीस जो हिस्सो लिखाया न या खयानत चवे तो नंढड़ो बार आया हिकड़ी चादर जेडी मन सजदो तो कया न वो चादर अगिया झिकजी थी वई पोइ ते ओघड़ थी ज़ाहिर थी वई उम्र 6 साल
चाहे तो कबीले जी औरत कह ॾिठो ऐं उन दां करे जमायत के चयो त पंहिंजे नंढड़े कारी पंहिंजे नंढड़े इमाम जो सामान त पहिरीं लिकायो। जदो इन हालत में नमाज मूं पढ़ाई उन जमायत मुझे लाइ हिकिड़ी कमीस ख़रीद कई। उन जमायत मुझे लाइ हिकु जुगो हिकु कमीस ख़रीद कई। चवे तो मूंखे एतिरी ख़ुशी थी ज़िंदगी में कॾहिं मूंखे ख़ुशी न थी जैसा पूरी ओघर ढकजी वञे। चवे सही बुखारी जी हदीस आहे त उन वक़्तु मूंखे इमामत कराई जॾहिं आउं 6 सालनि जो हुयसि। छाजे लाइ क़ुरान करीम ज़्यादा पढ़ियल हो, यादि हुयो, अल्लाह जे रसूल जो इहो फरमान आहे तव्हां में इमामत उहो कराए। त अहिड़ी जॻह ते अगरि को असांजो नंढड़ो ॿार आहे उनखे दीन जी ख़बर आहे, निमाज़ जी ख़बर आहे, पाकीज़गी जी ख़बर आहे, दीन जे ॻाल्हियुनि मां सम्झे थो, क़ुरान करीम जो हाफ़िज़ आहे, कारी आहे, क़ुरान जो ॼाणू आहे, इमामत कराए त ख़ुशी सां असां निमाज़ पढ़ूं। ये अल्लाह के रसूल जो फरमाना त जेको तमाम में कुरान करीम ज्यादा पढ़े हुजे। अहिड़े ई नमूने सां कई मिसाल वमा आताकुमुर रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू। जेको रसूल तव्हांखे ॾे उनखे वठो, जेको रसूल तव्हांखे रोके उनखां रुकजी वञो। हिकिड़ो सहाबी आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾिठो उनजे हथ में सोन जी मुंडी आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा उनजी मुंडी हथ सां लाथी आहे। पाण फरमायूं सहाबा खे तव्हां मज़ा को आहे जेको जहन्नम जी बाहि जो हिकिड़ो टांडो पंहिंजे हथ ते खणी हले। पाण फरमायो जहन्नम जी बाहि जो टांडो आहे जो मर्द सोन पाए, मर्द के सोन पाए ईअं सम्झे जहन्नम जी बाहि पंहिंजे हथनि में खणी जो हले। मर्द सोन जी ज़ंजीर पाए ईअं सम्झे जहन्नम जो तोक आहे जिन ज़ंजीरुनि खे में जकड़ियो वेंदो जहन्नमी खे। उहा ज़ंजीर जहन्नम जी पंहिंजे गर्दन में विझो वेठो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उहा मुंडी लाहे उते रखी आहे। पाण त हलिया विया, सहाबा मौजूद आहिनि, ही माण्हू बि उथण लॻो आहे, चवनि था अल्लाह जा बाना मुंडी त खणी वञ। अल्लाह जे रसूल मना कान कई आहे, सोन जी मुंडी आहे, घर में माइरूं भेनरूं बि हूंदई, घरवारी बि हूंदी, औरतूं हूंदियूं, औरत लाइ सोन जाइज़ आहे। चवे थो अल्लाह जो कसम न खणंदुसि न मुंडी के, न हथ लाहींदुसि न मुंडी के जंहिंखे रसूलुल्लाह नफ़रत सां उछलायो आहे, ऐं कॾहिं बि हिनजे वेझो न ईंदुसि। इहो सोन हुजे मुंहिंजे कंहिं कम जो न आहे जंहिंखां अल्लाह जे रसूल नफ़रत कई आहे। वमा आताकुमुर रसूल फखुज़ू। जेको रसूल तव्हांखे ॾे उनखे वठो, जेका रसूल तव्हांखे रोके उनखां रुकजी वञो। वत्तकुल्लाह, अल्लाह जो ख़ौफ़ कयो। इन अल्लाह शदीदुल इक़ाब, बेशक अल्लाह जी पकड़ सख्ता। जॾहिं असांजो हर तरीक़ो, हर ॻाल्हियूं, हर इबादत रसूल जे तरीक़े खां अलॻि हूंदी, यकीनन अल्लाह नाराज़ थींदो, अल्लाह पकड़ कंदो। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना। तहक़ीक़ अल्लाह जे रसूल जे तरीक़े में, उन जे नमूने में अल्लाह ताला असांजे लाइ उहो ई तरीक़ो रखियो आहे, भलाई रखी आहे। रसूल जी सुन्नत ते अमल कनि, रसूल जे फरमान ते अमल कनि। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन असां जेको कुछ बयान कयो, असां जेको कुछ ॿुधो क़ुरान ऐं सुन्नत मां अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन साथियुनि अल्हम्दुलिल्लाह ये बेहतरीन प्रोग्राम कयो, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे जज़ाए ख़ैर अता फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जे अहल अयाल में, औलाद में, माल में बरकत अता फरमाए, उन्हनि खे जज़ाए ख़ैर ॾे। ऐं तमाम जमी मुस्लमान जेके असां हिते आया आहियूं अल्लाह जो क़ुरान ॿुधण जे लाइ, अल्लाह जे रसूल जी हदीस खे ॿुधण जे लाइ, अल्लाह ताला असांखे ज़्यादा नेकिन करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं जेके असांजा मुस्लमान भाइर हिन दुनिया में न रहिया आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जी बि मग़फ़िरत फरमाए, उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए। केतिरा असांजा भाइर दुनिया में जेके असां सां गॾु हुआ, अॻे साल हा, अॻे महीने में हुया, अॼु उहे असां वटि मौजूद न आहिनि। जीअं असांजो बहितरीन साथी हुयो, असांजी जमायत जो यानी साथी हुयो, तमाम भाव हो, उस्ताद यूनुस परियो फ़कीर रहीमहुल्लाह, अल्लाह उन ते रहम करे।
अल्लाह रब्बुल आलमीन उनकी मग़फ़िरत फरमाए। वो इन वक्त दुनिया में न रहियो आहे। अल्लाह ताला उन्हनि जे लवाहिकीन खे, उन्हनि जे औलाद खे, उन्हनि जे भाइरनि खे अल्लाह ताला उन्हनि जे लाइ सदक़े जारी बनाए ऐं अल्लाह ताला उन्हनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। अहिड़े तरीक़े सां असां तमाम जेके बि जमी मुस्लमान असांजा दुनिया में न रहिया उन्हनि जे अलावा असां दुआऊं घुरूं ऐं जेके बीमार आहिनि उन्हनि जे अलावा असां दुआऊं घुरूं। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। वमा अलैना इल्लल